नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन अॼु ॻाल्हाइण लाइ घणो कुझु आहे, पुछण लाइ घणो कुझु आहे, सम्झण लाइ घणो कुझु आहे। कॾहिं कॾहिं उन घणे कुझु में कुझु शयूं जेके घणो अरसे ताईं लिकियल हुयूं ज़ाहिर न थींदियूं हुयूं, अॼु ख़ुदि पाण मरादो ज़ाहिर थी पियूं आहिनि हिकु नेचुरल प्रोसेस जे थ्रू। पर उन ते ॻाल्हाइण खां पहिरियां मां हिकिड़ी हाइपोथेटिकली टीम जो ज़िक्र कंदुसि। उहा टीम कुझु हीअं आहे, उहा ज़ाहिर PCB जहिड़ी कंहिं इदारे जी ठाही हूंदी, उते ज़ाहिर टीम अहिड़ी रीति ठाही वई जो उन टीम मां कुझु नतीजा वठणा हुआ। उन में हिकिड़ो चीफ सिलेक्टर हो, केतिरा ई सिलेक्टर्स हुआ, हिकिड़ो ताक़तवर मैनेजर हो ऐं उन मैनेजर वटि सभु कुझु अख़्तियार हो, डिफेक्टो चीफ सिलेक्टर बि हो। उन्हनि तय कयो त कुझु पुराणा रांदीगर आहिनि, उहे छो टीम में मौजूदु आहिनि ऐं टीम में मौजूदु हुजण जे करे उहे नतीजा न पिया ॾियनि। हाणे नतीजा उहे रांदीगर कहिड़ी रीति ॾियनि, जेको चीफ सिलेक्टर चाहे पियो या मैनेजर चाहे पियो, अहिड़ी रांदि त हू खेॾी न पिया सघनि। हू रांदि खेॾनि पिया जीअं मिसाल लेट सपोज़ पाण हलूं था क्रिकेट खे साम्हूं रखंदे, जेके टेस्ट क्रिकेट हले वेठी, पहिरें ॾींहं त हुनखे कीअं रांदि खेॾणी आहे, ॿिए ॾींहं ते कीअं रांदि खेॾणी आहे, त रांदीगर तय कंदा न। त उन खार में अची चीफ सिलेक्टरनि ऐं मैनेजर गॾिजी तय कयो त छो न रांदीगर बदिलाइजनि ऐं उनजो कप्तान बदिलाइजे। त पुराणनि रांदीगरनि खे त गेम मां आउट कयो वियो जिबरी तौर ते कंहिं बि तरीक़े सां, ऐं उहे रांदीगर रड़ियूं कंदा रहिया त बाबा रांदि में असां अञा मौजूदु आहियूं, असांजी मौजूदगी आहे, असांजी इंपॉर्टेंस आहे, ईअं रांदि खां ॿाहिरि न कयो। ख़ैरु मैनेजमेंट तय कयो त नओं कप्तान आणियूं था। कप्तान आंदुनि, उनखे कुझु रांदीगर बि ॾिननि, उहे कुझु रांदीगर सीज़न्ड रांदीगर हुआ ऐं उनखां इहा तवका कई हुई त सीज़न रांदीगर बि गॾु ॾिना अथऊंसि, कुझु जूनियर रांदीगर बि ॾिना अथऊंसि, ऐं ॿाहिरि जेके तमाशाई वेठल आहिनि उन्हनि जो बि अंगु गॾु असां करे ॾिनो अथसि। छाजे करे मीडिया में असां सॼो एॾी कैंपेन हलाई त हीउ कप्तान आहे, इहो ई कप्तान जेको आहे टीम खे खटाए सघे थो। सूरत हाल अॻिते हली सूरत हाल ज़ाहिर आहे जंहिं कप्तान मां जेके एक्सपेक्टेशन्स हुयूं टीम जूं उहे पूरियूं न थियूं। कप्तान जेके फ़ैसिला कया उहे नतीजा ॾींदड़ न थिया। नतीजनि सिलेक्टरनि जो मैनेजर तां बि एतमाद खॼी वियो। छाजे करे इहो महसूसु थी रहियो हो त मैनेजर पंहिंजे विश लिस्ट ते अची कप्तान सां मिली भगत करे ऐं डिफेक्टो चीफ सिलेक्टर वारो रोल अदा करणु पियो चाहे ऐं उते टीम खे पंहिंजा नतीजा वठणु पियो चाहे। अॻिते हली इहो थियो जॾहिं मैनेजर जो रोल कमज़ोर थियो, सिलेक्टरनि फ़ैसिलो कयो त मैनेजर खे फ़िलहालु कयो साइड लाइन। कप्तान आसिरे ते हो त जेकॾहिं मैनेजर साइड लाइन थी वियो त मुंहिंजी कप्तानी बचंदी ई कान। छाजे करे उन मैनेजर जे आसिरे ते इहे सभु रांदीगर जेके पुराणा रांदीगर जूनियर रांदीगर सभु वेठा जेके आहिनि उन मैनेजर जे आसिरे ते आहिनि। सो ख़ैर सां हाणे इहो थियो त टीम जी हालति थींदी वई ख़राबु। टीम जी हालति ख़राबु थी वई त सिलेक्टरनि चीफ सिलेक्टर सां गॾु इहो फ़ैसिलो कयो या इहो सोचियो, फ़ैसिलो न कयो, सोचियो त हाणे टीम खे खॾे लाइन लॻाइण खां बहितरु आहे सफ़ा जो बेड़ो गर्क थी वञे। टीम नतीजा खेसि बणाइण लाइ उनखे बहितरु करण लाइ हाणे अचिजे नई सिलेक्शन ते। उन में इहो थियो जो कुझु पुराणनि रांदीगरनि खे नवां टास्क ॾिना विया, उन्हनि खे मैदान में लाथो वियो ऐं उन्हनि मां उमेद इहा लॻाई वई त हीअ छो त सीज़न रांदीगर हिननि सभिनी मौसमनि ते सभिनी पिचिस ते, छो त क्रिकेट में ईअं थींदो आहे तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जी पिच ठाहे ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जी मौसम में रांदि खेॾंदो त तव्हांखे नतीजो भलो मिलंदो आहे। पर जेके सीज़न रांदीगर हूंदा आहिनि उहो जीअं पाण सम्झूं था क्रिकेट जो बहितरीनु रांदीगर दुनिया जी हर पिच ते खेॾंदा आहिनि ऐं हर मौसम में डिलीवर कंदा आहिनि। उहे कोन ॾिसंदा आहिनि त हिते फास्ट बॉलिंग थी हले, स्विंग थो हले या इन स्विंग यार्कर था अचनि, उहे हर जाइ ते बैटिंग करे वेंदा आहिनि ऐं बॉलिंग बि हलाए वेंदा आहिनि, हर ॾुखे बैट्समैन खे फेस करे वेंदा आहिनि। त इन जे करे सिलेक्टरनि इहो फ़ैसिलो कयो या सोचण ते सिलेक्टर मजबूर थी विया, जंहिंमें चीफ सिलेक्टर जी मंशा बि शामिलु हुई, त हाणे ईअं थो कजे त जेका नेचुरल प्रोसेस खे हलाइजे, छो न उन्हनि पुराणनि रांदीगरनि खे हिकु भेरो ॿीहर वारो ॾिजे जेके मेरिट ते पूरा लहनि था कंहिं हद ताईं, ऐं अची हिकिड़ी न्यूट्रलिटी मेंटेन कजे जंहिंमें कप्तान भले ई हुजे, पोइ पुराणा रांदीगर परफॉर्मेंस ॾेखारनि जे करे परफॉर्मेंस उनजी बहितरु आहे त हिन खां कप्तानी त हटाइजे। हाणे ॾही पुछी सूरत हाल इहा थी आहे, चीफ सिलेक्टर साहिबु न्यूट्रल थी चुको आहे, सिलेक्टरनि बि हथ कढी छॾिया आहिनि, जेको ताक़तवर मैनेजर हो उहो हिन पोज़ीशन ते न आहे। उनखां पोइ कप्तान थी वियो आहे फ्रस्ट्रेशन जो शिकार। उहो चवे थो जेकॾहिं मूंखे हटायो वञा, मुंहिंजा जेके हर सूरत में जेके जूनियर प्लेयर आहिनि उहे रहंदा, जे मूंखे हटायो त मां रांदि कंहिंखे बि खेॾणु कोन ईंदुसि। इन जो कंहिं बि सियासत सां को तालुक़ु कोन्हे, इन सॼे इंट्रो जो या इन ॻाल्हि जो। नसीर मेमन साहिबु तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं? साईं मां सवालु कहिड़ो पुछां, तव्हां पाण जवाबु ॾींदव या मां सवालु पुछां? न, जेका तव्हां हीअ क्रिकेटोलॉजी बयानु कई हींअर, उन में मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां का ॻाल्हि अहिड़ी का गुजारत बि कान्हे
सॼो हुनखे सॼे गैर सियासी बयान जेको तव्हां बयानु कयो उन जा कनेक्शन्स बिल्कुलु विज़िबल आहिनि ऐं पर मुंहिंजे नज़र में इहा कप्तान ऐं रांदीगर ऐं मैनेजर ऐं सिलेक्टर इन्हनि सभिनी खां बुनियादी सुवाल इहो आहे त छा रूल्स ऑफ गेम बि बदिलजंदा या रूल्स ऑफ गेम साॻिया रहंदा? साईं रूल्स साॻिया रहंदा। इंग्लैंड जी पिच ते तव्हांखे नतीजा वठणा आहिनि पाकिस्तान जा, उते मौसम बदिलजे थी, को फ़र्क़ु कोन्हे, उते फास्ट पिच ठाहे बि, हिते स्लो पिच ठाहे, फास्ट नतीजा खपनि। मां इनखे रियल लाइफ में क्रिकेट ऐं पॉलिटिक्स आर पोल्स अपार्ट। जी साईं। ठीकु आहे न। ऐं जिन माण्हुनि खे जेके जिन जो तव्हां सिलेक्टर या जेको बि टर्म यूज़ कयो था, जेकर उन्हनि खे वाक़ई नतीजा हासिल करणा आहिनि, छो त ही सिर्फ़ु तमाशायुनि लाइ खेॾंदड़ 22 माण्हुनि जो मैदान कोन्हे, पर 22 करोड़ माण्हुनि जी ज़िंदगियुनि जो मैदान आहे। देयर इज़ अ फंडामेंटल डिफरेंस। साईं करोड़ हटायो, कुझु माण्हुनि खे सिर्फ़ु 22 नज़र था अचनि, तव्हां करोड़ चओ था। सही आहे, उहे 22 हुजनि पर हुन में हर कंहिंजे पुठियां को न को करोड़ ॻंढियो पियो आहे। बुनियादी सवाल आहे त ॾिसो 70 साल मुल्क जी ज़िंदगीअ जा लर्न करण लाइ काफ़ी हूंदा। 70 सालनि में माण्हुनि जी ज़िंदगी अची पूरी थींदी आहे। क़ौमुनि जी ज़िंदगी तंहिंजा ख़ैर या अर्ली चाइल्डहुड हूंदी आहे मुल्कनि जी ज़िंदगीअ लाइ, पर हर वक़्तु लेबोरेटरीअ में तजुर्बा करण जी बि ज़रूरत कान हूंदी आहे। आख़िर हिकिड़ो मरहलो अचणु घुरिजे जिते तव्हां वधीक तजुर्बा करण बजाए माज़ीअ जे तजुर्बनि मां सिखी ऐं को रस्तो ठीकु करियो। तो जेकर इहा चेस बोर्ड ईअं ई हलंदो रहे ऐं वारा बदिलाइणा आहिनि त पोइ तव्हां हिकिड़ा कप्तान हटाईंदो, ॿियनि खे वरी 3 साल खेॾाए, वरी उन्हनि जी का ॻाल्हि न वणंदव, वरी उन्हनि खे हटाईंदो। सो जेसि ताईं कुतो खूह में पियो आहे तेसीं तव्हां बाल्टियूं कढंदा रहंदा, खूह ख़राब ई रहंदो। तंहिंजे करे में रूल्स ऑफ गेम्स जी ॻाल्हि पियो करियां। जी जी। ऐं उहा इहा आहे त छा पाकिस्तान खे असां हिकु इंक्लूसिव, डाइवर्स, डेमोक्रेटिक ऐं मल्टाए नेशनल जेका मल्टाए एथनिक मल्टाए नेशनल कंट्री तौरु हिकु नई नज़र सां ॾिसण लाइ तयारु आहियूं? ही बुनियादी सुवाल जेसिताईं हल न थींदो तेसिताईं बाक़ी सभु तजुर्बा वक़्ती तौर ते कॾहिं का दवा तव्हांखे फ़ाइदो ॾींदी, कॾहिं उहा दवा फ़ाइदो न ॾींदी, दवा मटाईंदो, 2-3 ॾींहं हुन मां फ़ाइदो थींदो, 3 ॾींहंनि खां पोइ वरी बुखार ॿीहर चढ़ंदो, वरी का दवा पिया मटाईंदा। सो उनजो जेको बुनियादी लैब टेस्ट में अल्ट्रासाउंड करे को उनजो तयन कयो न त बीमारी कहिड़ी आहे। सो बीमारीअ जो तयन करण बजाए ज़ोर डॉक्टर ऐं दवाऊं मटाइण ते हूंदो त पोइ मरीज़ ॾींहों ॾींहुं वेंदो फना थींदो। साईं हाणे मसइलो इहो थी वियो आहे नसीर साहिबु, माफ़ु कजो इंटरप्ट थो कयां तव्हांखे, तव्हां डॉक्टर जो ज़िक्र कयो, मसइलो थी वियो आहे डॉक्टर 2 थी विया आहिनि, हाणे मरीज़ त ख़ैर आहे ई कोन न। ॾिसो इहे जेकर डॉक्टर 2 आहिनि ऐं ॿिन्ही जी अल्ट्रासाउंड ऐं एक्सरे जूं मशीनूं बि अलॻि आहिनि त पोइ मरीज़ ईअं ई पियो गेलबो जीअं 70 सालनि खां गेलजे पियो। कॾहिं हिकिड़ी बीमारीअ मां साह खणंदो त ॿी लॻंदसि, ॿीअ मां निकिरंदो त 3 लॻंदसि। बुनियादी सुवाल इहो आहे, मां ॾिसो पाकिस्तान जे इंट्रस्ट जी ॻाल्हि था करियूं न, पाकिस्तान में असां सभिनी जा इंट्रस्ट आहिनि न, ज़ाहिर आहे सिटीज़न्स आहियूं, तंहिंजे करे पाकिस्तान सां जेका शइ ख़राबु थींदी उहा मूंसां ख़राबु थींदी, उहा तव्हां सां ख़राबु थींदी। पाकिस्तान जे तव्हां लीडरशिप सां, फ्रेमवर्क सां, कॉन्स्टिट्यूशन सां, ऑपरेशनल मेथोडोलॉजी सां इख़्तिलाफ़ करे सघो था। आयो त पार्ट इन सिचुएशन जो न, तंहिं करे मां हिन सिचुएशन में बीठो आहियां, मुंहिंजा नसुल सिचुएशन में हूंदा, तंहिंजे करे मूं लाइ इहो लाज़मी आहे त मां पंहिंजे इंट्रस्ट सिक्योर कयां। बिगर इंट्रस्ट सर्व थींदो त मुंहिंजो इंट्रस्ट बि सर्व थींदो। मां मुख़्तसिर ॻाल्हि इहा थो करियां त पाकिस्तान जे लाइ हाणे हिकु राह जो तयन चिटी तरह करणु घुरिजे। ही पुठियां जा माज़ीअ जा तजुर्बा, पुठियां जा दुका, साॼे खाॿे जा जेके ही शॉट्स, इन्हनि मां निकिरी पाकिस्तान खे हाणे रियल पाकिस्तान जी लीडरशिप ऐं हिन स्टेज ते मां वरी चवां थो जेको मां चवंदो आहियां, सिचुएशन एतिरी कॉम्प्लेक्स आहे, तव्हांखे पैनल ऑफ डॉक्टर्स खपे। पैनल ऑफ डॉक्टर्स मां मुराद इहा आहे त उहे समूरा स्टेक होल्डर जेके हिन मुल्क जो मर्ज़ जो इलाज करण जी सलाहियत रखनि था, जे उहे अलॻि अलॻि मुंहुं करे बीठा रहिया इहो मरीज़ न बचंदो। ही रुगो माना तबीबनि जे हवाले हूंदो ऐं फकियूं फ़र्क़ु ई न कंदसि। मां ज़ाती तौरु सम्झां थो त 2 अहम मामला आहिनि जिन ते हाणे पार्लियामानी पार्टीज़ जेतिरियूं बि उन्हनि खे गॾिजी विहण जी ज़रूरत आहे। भली 4-5 साल 6 साल 10 साल जेतिरा लॻनि, इहो हाणे हिकिड़ी पार्टीअ जे लाइन तां, हिकिड़ी पार्टीअ जे सोच नज़रिये ऐं कम खां ऐं सलाहियत खां पाकिस्तान जा मामला वधीक कॉम्प्लेक्स थी विया आहिनि। इकोनॉमी ऐं फॉरेन अफेयर्स
इहे बस सभ खां वधीक डेलिकेट ऐं कॉम्प्लेक्स मैटर्स आहिनि ऐं मां सम्झां थो जे इहे हल न थींदा त पाकिस्तान जो को बि मसइलो हल न थी सघंदो। ॿिया इंटरनल मैटर्स आहिनि पाकिस्तान में, क़ौमुनि जो तयन, क़ौमुनि जे हक़नि जो तयन, इहे सभु सुवाल बरक़रार आहिनि, पर ही जेके वॾा मैक्रो लेवल जा एक्सटर्नल फ्रंट जा पाकिस्तान खे चैलेंजिस आहिनि, पाकिस्तान खे मुआशी बुरान मां कढिजे कीअं? हेॾो सारो डेट आहे, तव्हांजी एक्सपोर्ट्स नथियूं पिकअप कनि, तव्हांजो ह्यूमन रिसोर्स नथो ॿाहिरि वञे, इंडस्ट्री नथी ग्रो करे, सर्विस सेक्टर नथो ग्रो करे। हिकिड़ो फंडामेंटल क्वेश्चन मुंहिंजी नज़र में इकोनॉमी आहे ऐं ॿियो फॉरेन अफेयर्स ते आख़िर छा लाइन हुजे। ख़ान साहब जन चए थो कंहिंजी ग़ुलामी न कयां, असां न्यूट्रल रहूं ऐं असांखे पंहिंजी लाइन इख्तियार करण जो इख्तियार हुजे, त इहा बि हिकिड़ी लाइन आहे जंहिं ते सोचण जी ज़रूरत आहे। सर मां हाणे क्विकली सर जी सर तव्हांजी राय चई क्विकली सर हिकिड़ो सवाल कैटेगोरिकली तव्हां खां पुछां ऐं सम्झणु चाहियां थो तव्हांखे छा थो महसूसु थिए? अॼु इमरान ख़ान साहिब पंहिंजी तक़रीर में ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि। हिकिड़ो त मां कैटेगोरिकली उन्हनि जा वर्ड कोट थो कयां त मुंहिंजी हींअर ॻाल्हि थी रही हुई, मेरी अब बात हो रही थी जनरल बाजवा से, उन्होंने मुझे कहा इमरान, लफ्ज़ गौर कजो सर, इहो मां प्राइम मिनिस्टर एक्यूरेट लफ़्ज़ आहिनि, उन्होंने मुझे कहा इमरान, ख़ुदि हिकिड़ो वॾो लफ़्ज़ आहे त प्राइम मिनिस्टर खे नालो वठी छॾणु, इमरान आप मौलाना फजल रहमान को डीज़ल ना कहें। हिकिड़ो ॿियो त न्यूट्रल तो जानवर होते हैं, इंसान में तमीज़ होती है सही और गलत की। छा था चओ सर तव्हां? ॾिसो हिननि ॿिन्ही जी इंटरप्रिटेशन कुझु बि करे सघिजे थी, टू बी फेयर। मिसाल तौरु जीअं सम्झाइण वारे अंदाज़ में बाजवा मिसाल तौरु मां ज़ूम थो कयां, हुनखे चइजो त इमरान ही लफ़्ज़ ही ॿोली ठीकु न आहे। मां सां थो जे बाजवा इहो चयो आहे त इहो ॾाढो सेंसिबल सलाह ॾिनी आहे, ख़ासि त वज़ीर आज़म खे सम्झ में अचे। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे त इहो न्यूट्रल जानवर थींदो आहे, माण्हू न थींदा आहिनि, मूंखे ख़बर न आहे त हू छा ते रिएक्ट थो करे। मां हाणे ॿ टे हुन में गैस थो करियां। हिकिड़ो गैस इहो बि आहे त संदसि पार्टी जा उहे माण्हू जेके बज़ाहिर चिटा थी हुनजे पासे नथा पिया अचनि ऐं न्यूट्रल पोज़ीशन ते मार्जिन्स ते फ्रिंजिस ते बीठा आहिनि, थी सघे थो हुन लाइ इशारो कयो हुजे। इहो बि थी सघे थो जेको फज़ल रहमान हिकिड़ी दावा कई आहे त कल्ह ISPR जेका स्टेटमेंट ॾिनी आहे, ख़ान साहब उन ते रिएक्ट पियो करे, इहो फज़ल रहमान साहब चयो आहे। हाणे इहा बि हिकिड़ी पॉसिबिलिटी, छो त हुन सां ॾिसो डार्क लिंक ईअं ई थींदा आहिनि। त हाणे मूंखे ख़बर न आहे त हुनजी नेत में छा हो, हुनजी वज़ाहत प्राइम मिनिस्टर पाण करे सघे थो, पर मां ज़ाती तौर इहो सम्झां थो ऐं मां इहा ॻाल्हि मां प्रिंसिपली सम्झां थो त एब्सोल्यूट न्यूट्रलिटी का बि दुनिया में न थींदी आहे, सर्टेन डायरेक्शन जो, पर हिकिड़ी अणधुरियाप ज़रूरु थींदी आहे सिचुएशन जी, जंहिंमें चइबो आहे त यार मां हिकिड़ो ओपिनियन त रखां थो, पर हिन सिचुएशन में तव्हां ॿिन्ही मां कंहिं ओपिनियन जी दौर नथो थियणु चाहियां, मुंहिंजो ओपिनियन मूंसां, त उहा अणधुरियाप इंस्टीट्यूशन्स क्लेम कयो कल्ह त असां हिन वार में अणधुरियाइण जो असांजो कमु ॿियो आहे। ऐं मां सां थो इंस्टीट्यूशन जे करे इहो मुस्तक़िल मिज़ाजी सां ॻाल्हि ते क़ाइमु रहे त इहो हुन लाइ बि भलो आहे, पाकिस्तान लाइ बि भलो आहे। जी नसीर साहब, मां हिकु भेरो ॿीहर तव्हां अचां थो, पर मां डॉक्टर रफ़ीक चांडे साहब ॾे वञा। डॉक्टर साहब, अॼु तव्हां होपफुली सभु शयुनि खां अपडेट त हूंदव। लोअर दीर में इमरान ख़ान साहब जो जलसो तव्हां ॿुधो आहे सर? जी जी। हाणे उन जलसे जे मुतलिक़ मूं जेके नसीर साहब खां ॿ सवाल कया जेके ॿई रिलेवेंट रखनि था, जेके ॿई डिस्कस में आया आहिनि, इन ते अव्हां जो तजियो कहिड़ो आहे? नंबर 1। नंबर 2, ख़ासि तौर ते अॼु जॾहिं दावा आहे मौलाना फज़ल रहमान जी इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी चुकी आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं DG ISPR साहब जी वाज़े स्टेटमेंट आई, हुन खां पहिरियों बि सवाल थियो, ॿीहर बि थियो, हुन चयो त बाबा मां इन ते कमेंट असां नथा करणु चाहियूं, इहो असांजो कमु ई न आहे, ऐं जेके इहे स्पेक्यूलेशन्स फैलाइनि था तव्हां उन्हनि खां पुछो त एविडेंसिस खणी अचनि। हाणे जॾहिं DG ISPR जो बयानु आयो आहे, मौलाना फज़ल रहमान जी दावा है त हीअ जेका हिन प्रेस अॼु जेको नाला वठी ॻाल्हि कई आहे इमरान ख़ान साहब, इहो हुनजो रिएक्शन आहे ऐं हींअर इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी चुकी आहे। त छा इहो सम्झिजे जॾहिं न्यूट्रल जानवर थींदा आहिनि, इंसान में तमीज़ हुजणु घुरिजे सही ऐं ग़लति जी, त हिकु भेरो ॿीहर वज़ीर आज़म साहब इहा उमेदु रखे थो त के अणधुरियूं थियल धुरियूं न्यूट्रलिटी छॾे हिकु भेरो ॿीहर साणसि गॾु बीह रहनि? मुंहिंजो ख़्यालु आहे त वज़ीर आज़म साहब इहो उहो डोरापो थो ॾिए जंहिं पॉइंट तां वज़ीर आज़म साहब खे हिकिड़ो रूह फूकियो वियो हो त बाबा हिते करप्शन आहे वॾी, ऐं तोखे वञी करप्शन जेका आहे सा करणी आहे, उन लाइ तुंहिंजी मदद कई वेंदी, हर हिसाब सां मदद कई वेंदी। ऐं उहो जेको चोर जो लेसन ॾिनो वियो वज़ीर आज़म साहब खे, वज़ीर आज़म अची उहा पकड़ पछाड़ शुरू कई आहे। ऐं जेकर इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे हिन वक़्तु बकौल मौलाना फज़ल रहमान जे, पर मां सम्झां ॿिया अञा ताईं कॉन्शियस अप्रोच पिया ॾियनि त इस्टेब्लिशमेंट खे न्यूट्रल रहणु घुरिजे, त पोइ इहो मैसेज सिधो सो उन्हनि खे आहे त भई
न्यूट्रल जानवर हूंदा आहिनि या असां त इन ते ॻाया आयासीं। हिते प्रॉब्लम ॿियो आहे, हिते प्रॉब्लम इहो आहे त असांखे जेको हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट आहे पाकिस्तान जो उन में अंडरस्टैंड करणो पवंदो त इमरान ख़ान बि उन कड़ी जो सिलसिलो आहे। इस्टेब्लिशमेंट कंहिं अरसे खां वठी यानी भुट्टे साहिब जे जेको हुयो पंहिंजो सान्यो हो भुट्टे साहिब उन खां पोइ इस्टेब्लिशमेंट इहो तय करे चुकी त भई इस्टेब्लिशमेंट खे शेयर खपे ऐं उहो शेयर, पर उन में प्रॉब्लम आहे त उहो जेको शेयर इस्टेब्लिशमेंट खपे उन में हिन वक़्तु जेको गुज़िरियल भुट्टे साहिब जे दौर खां वठी जेको टाइम आहे उन में हॉरिजेंटली ऐं वर्टिकली शेयर क्लेम कंदा आया आहिनि, जंहिंजे ज़रिए 50-50 खां मथे चढ़ी 75% शेयर उन्हनि जो थियो आहे। हॉरिजेंटली हिकिड़ो ईअं आहे त जेको पंहिंजो जेका बि हुकूमत अचे, हिकिड़ो त हुननि जी हुकूमत अचे थी जेका हर 10 सालनि खां 5-10 सालनि खां पोइ 10 साल वारो सिधो इस्टेब्लिशमेंट वटि आहे, ऐं ॿियो इहो आहे त जेका जमहूरी हुकूमत बि अचे थी त उन्हनि में बि हुननि जो हिसो हुजे थो। मिसाल तौरु तव्हां यादि कयो त पंहिंजो बेनज़ीर साहिब जी 1988 जेका हुकूमत आई उन में साहिबज़ादा याक़ूब ख़ान ऐं ॿिया टियां उहे फॉरेन ऑफिस खे हिनखे ॾिसी रहिया हुया। मे बी उहे पीपल्स पार्टी जी पंहिंजी चॉइस न हुजनि हा। ऐं तव्हां हाणे इमरान ख़ान सां बि ॾिसो त शेख रशीद ऐं ॿिया जेके उहे इस्टेब्लिशमेंट जा जेके हिसेदार आहिनि उन्हनि जो हिसो आहे। हाणे इहो हिसो जेको आहे उहो जेके एक्टर ईंदा आहिनि न जेके सियासी, उन साॻियो नवाज़ शरीफ़ हिन दौर मां गुज़रियो आहे ऐं साॻिए ते पीपल्स पार्टी त ख़ैर शुरू खां वठी जहिड़नि में रही, पोइ वरी इस्टेब्लिशमेंट सां कुझु ठाह कई, कुझु कीअं कई। हाणे इहो जेको मसइलो आहे इन में उमिरि जेका आहे उहा केतिरी कढे थो इक़्तिदार जी, इहो डिपेंड थो करे त जेको सियासी एक्टर आहे उहो कीअं आहे। इमरान ख़ान जे मामले में इहो इमरान ख़ान जो तजुर्बो जेको आहे उहो नाक़िस निकितो। इमरान ख़ान पंहिंजी जेका वठि हुननि ॿुधाई उन्हनि जे उन ते ट्रक जी पती पिया लॻी, न त अदरवाइज़ मां सम्झां थो त इमरान ख़ान वधीक हिसो कढी वञे हा, शायदि हुकूमत जो हिकिड़ो हिसो कढी वञे हा। पर इमरान ख़ान जेको तरीक़े वारदात हो न उहो इंतिहाई ॾुखियो थी वियो। ऐं ॿी ॻाल्हि बिल्कुलु नसीरी सही ॻाल्हि आहे त ॿ मामला तमामु गहरा आहिनि, तमामु हींअर पाकिस्तान जी शहरत थी चुका आहिनि ऐं उहे ख़राबु थी चुका आहिनि। ख़राबु एतिरे ते थी चुका आहिनि उन्हनि खे ठीकु करण लाइ मतिलबु आहे त का तमामु वॾी चेंज खपे। हिकिड़ो त इकोनॉमी पाकिस्तान जी ऐं ॿियो फॉरेन अफेयर्स। मिसाल तौर ते इहा सेंसिटिविटी जी हद इहा आहे त वज़ीर चवनि था त बाबा यूरोपियन यूनियन जे ख़िलाफ़ु था ॻाल्हायूं, तव्हांखे छा आहे। ऐं बावजूदि हिन जे त पाकिस्तान में वॾो मसइलो आहे त उन्हनि जा एक्सपोर्ट्स वधनि। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर आहे त GSP+ माना जेका यूरोपियन यूनियन आहे उन मां जेतिरो बेनिफिट तव्हां वठी रहिया आहियो तव्हां वठी रहिया आहियो। इन खां अलावा ॿियो तव्हां वटि रेमिटेंस ॿियो कुझु बि कोन्हे को, ऐं तव्हांजी सेंसिटिविटी इहा आहे। सो हाणे इहा जेका अकुल जी खोट, तजुर्बे जी खोट, ज़र्फ़ जी खोट, इहा सॼी जेका आहिनि उन अची ऐं आख़िर इहो ॿेड़ो जेको आहे सो इहो ॿुॾण जे क़रीब अची चुको आहे। तव्हां हिकिड़ी अहम ॻाल्हि कई, मां हिते सभु क्वेश्चन कयां थो, वरी तव्हां कंटिन्यू कजो। तव्हां ॻाल्हि कई त इकोनॉमी ऐं फॉरेन पॉलिसी, तव्हां सम्झो था लेट सपोज़ हिकिड़ो अज़्यूम था कयूं, अञा त ॾींहं आहिनि, का चेंजिंग अचे थी, का चेंज थिए थी त इट नीड्स सर्जरी या सुपरफिशली मामला तय कुझु इन सां कुझु क़दम खणण सां मामला हल थी वेंदा। ॿ शयूं थी सघंदियूं। जेको बि इक़्तिदार में अचे उहो डिपेंड थो करे त जेको इक़्तिदार में अचे थो उहो कहिड़नि शर्तनि ते थो अचे। जेकर उहे वीक शर्तनि ते अचनि था ऐं इस्टेब्लिशमेंट साॻियो ई पंहिंजो हिसो खणे थी मुख़्तलिफ़ हुननि में, त पोइ का बि हुकूमत तव्हां मोकिलियो, भले जमहूरी हुजे, भले इलेक्शन जे हुन में अचे, उहा का चेंज न करे सघंदी। इकोनॉमी जो जेको सिलसिलो आहे उहो न हली सघंदो। तव्हांजी इकोनॉमी खे ॿ फंडामेंटल इशूज़ आहिनि। हिकिड़ो इहो तव्हांजी इकोनॉमी स्ट्रक्चरली सॼी जेका आहे सा फंडामेंटलिस्ट जेको कोटेड आहे। फंडामेंटलिज़म तव्हांजे हर इकोनॉमिक सेक्टर खे डिटरमिन थो करे। टूरिज़म, इंडस्ट्री, एग्रीकल्चर, तव्हांजी जेके कंस्ट्रक्शन इंडस्ट्री, ईच एंड एवरीथिंग, तव्हांजी बैंकिंग इंडस्ट्री उन जे दबाव हेठि रहे थी। इन करे तव्हांजो जेको इकोनॉमिक जेका तेज़ी आहे उहा कान्हे का, ऐं उन जो को चांस सवाइ इन जे नज़र नथो अचे। नंबर 2 ते तव्हांजी फॉरेन जेका पॉलिसी हूंदी आहे कंहिं मुल्क जी, उहा उन जा गेन्स जेके आहिनि उहे ईंदा आहिनि इकोनॉमी में रिफ्लेक्ट कंदा आहिनि। हाणे जॾहिं फॉरेन पॉलिसी असांजी एॾी, त अॼु तव्हां अॼोकी अख़बार में डॉन में तमामु वॾी न्यूज़ आहे त जेको आहे सो पाकिस्तान ते पाबंदियूं, अहिड़ियूं पाबंदियूं मां सम्झां थो त उनजी का कोन थींदी। जेको लॉबीज़ आहिनि सेनेटरनि जूं
उहे वर्क थियूं कनि, पर जेकॾहिं थोरी देरि लाइ सोचिजे त अहिड़े क़िस्म जी का शइ अॻियां वधी सघे थी त ख़ुदा न ख़ास्ता पाकिस्तान तमामु वॾी ॾचे में अची वेंदो। जी सो मां सम्झां थो त इकोनॉमी खे ठीकु करण लाइ हिकिड़े कंहिं अरसे ताईं कमिटमेंट खपे इस्टेब्लिशमेंट जी, त इस्टेब्लिशमेंट बिल्कुलु ॿाहिरि ऐं परे थी बीहे ऐं डेमोक्रेटिक फोर्सिस खे कमु करण लाइ छॾे ऐं उहे उनखे बहितर कनि ऐं बुनियाद परस्त जेके बि आउटफिट्स आहिनि, बुनियाद परस्त जेके जेतिरी बि मुल्क में जेका हिकिड़ी यानी हिकिड़ो कंट्रोल आहे, उन सॼे खे डिसमेंटल करणु, उन जी। सॼे खे इनफेक्टिव करण में इस्टेब्लिशमेंट खे रोल अदा करणो पवंदो पाकिस्तान जी जी बीहक लाइ, पाकिस्तान जी जेका तरक़ी आहे सस्टेनेबिलिटी लाइ। जी सस्टेनेबिलिटी अगेंस्ट जेके आहिनि से असांजा जेके तव्हांजा सोकाल दुश्मन मुल्क आहिनि उहे आहिनि। जी, जीअं तव्हांखे डॉक्टर खपे फीक थो जी। डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी अदा जी। डॉक्टर साहब उम्मीद त तव्हां अॼु वज़ीर आज़म जनाब इमरान ख़ान साहब खे ॿुधो हूंदो ऐं तफ़सीलन ॿुधो हूंदो। उन खां पोइ मौलाना फज़ल रहमान साहब खे तव्हां ॿुधी आया हूंदो ऐं वज़ीर आज़म साहब जूं ॿ ॻाल्हियूं त अनोखियूं आहिनि जेके कयूं अथई त जनरल बाजवा ने मुझे कहा कि फज़ल रहमान को डीज़ल नहीं कहना। अच्छा, जनरल बाजवा साहब मुखातिब थियो आहे इमरान चई। ॿियो वरी न्यूट्रल जानवर होते हैं और इंसानों में तमीज़ होती है सही और ग़लत की। मौलाना फज़ल रहमान चए थो त हीअ जो DG ISPR कल्ह पंहिंजी जेका गैर जानबदारी ॾेखारी आहे हीअ उन जो रिएक्शन आहे। ॿी हिकिड़ी ख़बर आई आहे त मौलाना फज़ल रहमान चवे थो त जेकर तहरीक अदम एतमाद कामयाबु न थी त मामला घिटिन ताईं हलिया वेंदा, छाकाणि त अॼु हिकिड़ो ॿियो वॾो ऐलान कयो आहे वज़ीर आज़म साहब त अदम एतमाद खां हिकु ॾींहुं अॻु मां D चौक ते लखे माण्हुनि जो समुंड आणींदुसि। पहिरियों तव्हां मूंखे ॿुधायो त वज़ीर आज़म साहब खे आर्मी चीफ जो ज़िक्र करणु छो पियो, ऐं ॿियो जेको वज़ीर आज़म साहब ऐलान थो करे D चौक खे हिकु ॾींहुं अॻे मां लखे माण्हुनि सां भरे छॾींदुसि, त तव्हां सम्झो था त हीउ अदम एतमाद वाक़ई सॼी छिकताण वधाईंदो, झेड़ो वधाईंदो? जुनेद, हिकिड़ी ॻाल्हि त हीअ सम्झणु खपे त पाकिस्तान जी 75 सालनि जी तारीख़ में ऐं ख़ासि करे बांग्लादेश ठहण खां पोइ ही जेको कुझु थिए पियो इहो समूरनि तजुर्बनि जो निचोड़ आहे ऐं समूरनि तजुर्बनि खां पोइ हिकिड़ो नओं तजुर्बो हूंदो असांजे साम्हूं जेको थियणु वञे पियो। हाणे जेका सूरत हाल आहे न, उन सूरत हाल में कल्ह दोस्त वेठा, उन्हनि चयो त हर ॾींहुं सूरत हाल तब्दील थी थिए। तो मां सम्झां थो त ॾींहं में 10 दफ़ा सूरत हाल तब्दील थी थिए। हीउ जेको मंतकी अंजाम जे पासे अदम एतमाद वञे पियो, तव्हां रुॻो कल्ह ऐं अॼु खे मापींदव, जांचींदव। तव्हां हिकिड़ी तकरीर त ज़िक्र ई नथा कयो। कल्ह हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिंमें शेख रशीद चयो त मौलाना फजल रहमान ने कहा था हमने डंडे तेल में भिगोए रखे हैं। अॼु छा चई, अॼु वरी प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं अॼु साॻे वज़ीर दाख़िला शेख रशीद साहब चयो त मौलाना फजल रहमान जो मां नालो अदब सां वठंदुसि। मुफ्ती महमूद सां गॾु असां तहरीक हलाई तॾहिं मौलाना फजल रहमान साहब नंढो हो। हाणे मौलाना साहब जो मां नालो बिगाड़े पेश कयां इहो मुंहिंजो ज़रफ़ न आहे। कंहिं ॿिए माण्हू जो नालो वठण खां सवाइ एॾी वॾी तनक़ीद शेख रशीद कई त इन जो मतिलबु आहे त शेख रशीद खे जनाब इमरान ख़ान साहब जी गवर्नर हाउस कराची वारी तक़रीर न वणी ऐं घटि में घटि उन में जेको नालनि जो बिगाड़ तौरु पेश कयईं उहा ॻाल्हि हुनखे न वणी। अचो अॻिते, जनाब सदर ममलिकत डॉक्टर आरिफ अलवी कराची में हिते शानदार डॉक्टर ऐं डेंटिस्ट हो। अॼु उन छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे ख़िताबु कयो आहे चइनी सूबनि जे। सो उते उन्हनि खे पुछईं, उन्हनि खे चयईं त हिकिड़ो डॉक्टर हो, बदतमीज़ हो, मुंहिंजी माउ खे कैंसर हुई, मां माउ जो इलाजु कराइण वियुमि पर उहो बदतमीज़ी ॾाढी कंदो हो। पोइ मूं माउ खे चयो त जेकॾहिं मां बाला साईं जे उन सां मूंखे अहिड़ी बीमारी थिए
ऐं मां बि कैंसर जो मरीज़ थींदुमि त मां अहिड़े बदतमीज़ डॉक्टर ॾे कॾहिं बि न ईंदुमि। तो ॿारो हाणे छा थो चए ॿुधिजो, ॿारो तव्हां कंहिंजो बि नालो बिगाड़े न खणिजो, तव्हां कंहिंसां बि बदफज़ीलती सां पेश न अचिजो। जॾहिं बि कंहिंजो नालो बिगाड़े खणंदव त पोइ पाड़े वारा ऐं ॿिया स्टूडेंट ईअं चवंदा त हे पीउ माउ जे हथों सिखियल न आहे ऐं हिननि खे पीउ माउ तरबियत करण जो हिननि खे वक़्तु ई न मिलियो। इमरान ख़ान खां सवा सदर ममलकत जनाब आरिफ अलवीअ जी ख़िताब कयो इस्लामाबाद में। जी शहबाज गिल, मुराद सईद, फलाणो या अज़हर साहब हूंदो जंहिं पहिरियों दफ़ो नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ फॉरवर्ड ब्लॉग ठाहियो, तव्हांखे यादि हूंदो। जी ऐं आराई बिरादरी जो सभ खां वॾो जेको चीफ मियां अज़हर मियां जो हाँ मियां अज़हर साहब, हाँ उनजो पुटु हमाद अज़हर साहब आहे। जी हमाद अज़हर, मुराद सईद, 1 2 3 4 माण्हू ॿिया। पहिरियों मुंहिंजो ख़्यालु हो त चौधरी फवाद जल्दी छॾींदो, पर हाणे मां सम्झां थो त चौधरी फवाद खे शायदि का बि पार्टी क़बूल न करे सघंदी। ऐं उहो एतिरो अॻिते हली वियो आहे, एतिरो फॉरवर्ड खेॾियो अथई। ऐं सर हिकिड़ी इन में सर थोरो मां थोरी तव्हां सां हिकिड़ी थोरो ऐड कंदुसि, पोइ तव्हां हिन में जाइज़ वठिजो। फवाद साहब सियाणो आहे, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु अञा एक्सट्रीम लेवल ते न वियो आहे। ऐं उनजे सवाल जॾहिं साहब खां पुछो, मां कल्ह ट्विटर रखियो आहे त जेको कुझु वफ़ाक़ी वज़ीर ॻाल्हाइनि था नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी ते, इहे जेकॾहिं पंहिंजे सौदेबाज़ी में इन्हनि वफ़ाक़ी वज़ीरनि खे वरी खणी आया त हिननि ॿिन्ही पार्टियुनि खां वॾो मुनाफ़िक़ ॿियो को थी न सघंदो। मूं ओपन लिखियो आहे। हाणे थो ॿुधायांव छा कयो आहे फवाद चौधरी। फवाद चौधरी साहब ही कयो त चई नदीम अफ़ज़ल चंद जॾहिं छॾियो पए PTI खे त मूंसां कचहरी थियसि, मुंहिंजी हुन सां ख़ानदानी ज़ाती तालुकात आहिनि, त मूं चयोमांसि त तूं बिलावल भुट्टे जी पार्टी में वञण खां बहितर न आहे त राहुल गांधी जी पार्टी में वञी। तव्हां सोचे सघो था। ऐं सुभाणे तव्हां इन ई फवाद चौधरी खे जेकॾहिं खणंदव त पोइ त मूंखे सवाइ शर्मसारी जे ॿियो कुझु बि कोन्हे। नंबर 1 मंतकी नतीजा ॿिया तव्हांखे ॿुधायां। कल्ह तव्हां साईं फवाद चौधरी मालिक ज़ोरन सर, साईं मालिक कोन्हनि, छॾे विया आहिनि उहे। ताज़ी ख़बर इहा अथव त कल्ह हिकिड़ो इजलास थियो आहे लंडन में, हिकिड़ो इजलास थियो आहे अमेरिका में, हिकिड़ो इजलास थियो आहे तुर्की में, हिकिड़ो इजलास थियो आहे कतर में। जी सऊदी अरब जी जाइ कतर वरिती आहे, इंग्लैंड जी जाइ तुर्की वरिती आहे। ऐं हाणे गारंटीअर जेके आहिनि उहे दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क चेंज जे पासे वञनि था। हिकिड़ी ॻाल्हि इहा चेंज त इंटरनेशनल चेंज आहे न। हाणे जेको हिन मुल्क में थियो आहे, कल्ह मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट कल्ह वई आहे नवाज़ लीग वटि। मूंखे नवाज़ लीग जे हिकिड़े MNA ॿुधायो त उन्हनि चयो त असांखे जेको कुझु ॾींदी सो पीपल्स पार्टी ॾींदी, पर असां पीपल्स पार्टी सां ख़राबु एॾो हलिया आहियूं जो हाणे तव्हां उन खां गारंटी वठी ॾियो त असां सां ख़राबु न हलंदा। नंबर 1 हुननि घुर कई आहे त असांखे गवर्नर ॾींदव सिंध जो। जी नंबर 2 4 वज़ारतूं ॾींदव सिंध में अकॉर्डिंग टू नवाज़ लीग। ठीकु आहे। हाणे उहे सभु जो सभु जेके मंतकी नतीजा आहिनि न, हाणे तव्हां इन्हनि खे वेझो कंदा वेंदव न त तव्हांखे आहिस्ते आहिस्ते 2 शयूं नज़र ईंदियूं त मतां 22 तारीख़ 22 23 24 इस्लामाबाद शहर में रावलपिंडी में मोकल करे छॾी अथऊं। मतां 19 20 21 तारीख़ इन्हनि 3 तारीख़ुनि जे विच में कंहिं न कंहिं क़िस्म जो अदम एतमाद जो मामिलो स्पीकर साम्हूं आणे। नंबर 1 ऑप्शन इहो आहे। जी नंबर 2 ऑप्शन इहो आहे त स्पीकर हिन सॼे इजलास जे लाइ कयल रिक्वेज़िशन खे गैर क़ानूनी करार ॾे ऐं भले पोइ तव्हां कोर्ट में वञो, कोर्ट वरी 15-20 ॾींहं ॿिया लॻाए। मूंखे हीअ लॻे थो जी त इमरान ख़ान साहब हीअ शइ तइ कई आहे त हू 5-10 ॾींहं हुनखे वधीक खपनि था ऐं 5-10 ॾींहंनि जी हुनखे ज़रूरत इन करे पेश आई आहे जो पंजाब में मुख़्तलिफ़ धुरनि खे सेट करणु थो चाहे ऐं इन्हनि 5-10 ॾींहंनि जे अंदरि उस्मान बुज़दार जी जाइ ते ॿियो को चीफ मिनिस्टर अचणु खपे। इन ते उहो राज़ी थियो आहे।
राज़ी हिकिड़ी थियो ॻाल्हि जी हिकिड़ो ऑप्शन इहो आहे जेको मूं तव्हांखे ॿुधायो 18, 19, 20 तारीख़ जे विच में हिज़्ब इख़्तिलाफ़ वारी रिक्विज़िशन ते अदम एतमाद वारी कॉल थी वेंदी। ओके ॿियो मूं तव्हांखे ॿुधायो त जनाब इमरान ख़ान साहब थो चए त स्पीकर कंहिं तरीक़े सां हिन सॼी ॻाल्हि खे गैर क़ानूनी गैर आइनी करार ॾेई हाली त मांदाणी विझी छॾे, पोइ मांदाणी जेका आहे धोपंदी, पोइ वरी कोर्टूं फ़ैसिला कंदियूं, पोइ अतर में न लाइ पंहिंजो पियो चकर कंदो। ॿी ॻाल्हि इहा। जी टी ॻाल्हि इहा आहे त उस्मान बोज़दार जी जाइ ते हू सोचींदो त जॾहिं सभु चिड़ियल ई उस्मान बोज़दार ते आहिनि त हाणे मां माहौल खे न्यूट्रल कयां। न्यूट्रल करण लाइ लामाल हुनखे साउथ जा सेंट्रल जा कुझु MNA जेके आहिनि उहे चवंदा त भला जेकॾहिं असांजो मसइलो ई उस्मान बोज़दार हो जी त पोइ उहो मसइलो त इमरान साहब हल करे छॾियो, त पोइ हाणे ख़ान साहब सां कप्तान साहब सां जहिड़ो छाजो। जी हाणे मूं तव्हांखे टियों प्रपोज़ल ॿुधायो। जी चौथो प्रपोज़ल इहा आहे त कलो के वाक़े खां पोइ अॼु कंवल शोज़ब जेका उन्हनि जी आहे MNA उनखे डिटेन करे छॾियो अथऊं ऐं हुन पुलिस खे चयो आहे त मुंहिंजो दाद फ़रियाद कयो, मां असेंबली में वोट ॾींदसि। हुनखे चयो अथऊं तोखे वोट ॾियणु न ॾींदासीं। हाणे कलो को वाक़ियो थियो, उन कलो के वाक़े तां फजर जी निमाज़ पोइ पढ़ी हूंदी, पर फजर जी बांग खां अवल हिते कई बांगूं अची वियूं ऐं नेठि तव्हांखे समूरा माण्हू छॾणा पिया। ऐं चौथो प्रपोज़ल हीअ आहे त 18 तारीख़ खां अवल इन ॻाल्हि जा बि इम्कान आहिनि त असांजो वज़ीर आज़म जनाब मोहतरम इमरान ख़ान साहब जी आखे थू खटा करे इस्तीफ़ा ॾेई ऐं हिन सॼे मामले जो अंत आणींदो। अच्छा इस्तीफ़ा त मूंखे नथो लॻे। तव्हांजी प्रपोज़ल आहे जिन प्रपोज़ल ॾिना मां प्रपोज़ कीअं कंदुमि रफ़ीक साहब ॿुधो था सर प्रपोज़ल जिथां आया आहिनि आख़िरी प्रपोज़ल ते इस्तीफ़ा वारो प्रपोज़ल में दम नथो लॻे। छा जे करे हीउ जेको कैप्टन साहब आहे असां वारो उनजो इहो ख़्यालु आहे त मां त रांदि छॾींदो ई न आहियां, मां भॼाइण जो क़ाइल आहियां। नसीर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं? नसीर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो सर? शायद नसीर साहब सां जीअं शायद नसीर साहब सां राब्तो न पियो थी सघे। डॉक्टर रफ़ीक चांडी साहब मूं 30 सेकेंडनि मां हिकिड़ो क्विकली पुछंदुसि, तव्हां छा था सम्झो हिन सिनेरियो में अदम एतमाद केसीं ताईं अची सघे थी ऐं उनमें केतिरा कामयाबी जा चांसिस आहिनि? क्विकली सर। अदम एतमाद हाणे कामयाबी तरफ़ गामज़न आहे ऐं मूंखे लॻे थो त अदम एतमाद कामयाब थी वेंदो जी, पर मसइलो इहो आहे त जेका ॿी फॉर्मेशन आहे उन में प्रॉब्लम्स नज़र अचनि था, उहे जंहिं ॿिए सेटअप ते वेंदा, ख़ैर उहो पोइ जो मसइलो आहे। पर हिन वक़्तु अदम एतमाद जेका आहे सूरत हाल थी सघे थो त इहो एतिरो प्रेशर ॾेई वञनि जो हींअर, छो त जेका अपोज़िशन आहे उहा ॾाढा प्रेशर टैक्टिस जी डॉक्टर साहब, ऐं उहा हिन वक़्तु वधीक इंचार्ज पई लॻे। हिन करे लॻे थो त मतां डॉक्टर साहब वारो इहो प्रपोज़ल बि मतिलबु आहे त अची वञे। वरी प्रपोज़ल जी 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 सर टाइम बिल्कुलु घटि आहे सर। डॉक्टर साहब इजाज़त वठूं था, सुभाणे अची वरी तफ़सीली ॻाल्हाईंदे। डॉक्टर अयूब शेख साहब, डॉक्टर रफ़ीक चांडी साहब, नसीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। इनाम साहब कोशिशि कईसीं पर उन सां जॉइन न करे सघियो। प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाइण ते पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे इजाज़त, सदाईं गॾु।